बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। असांजो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सूरह अन-निसा हले थी पई, सिखूं था पिया। ऐं हींअर क्या हो गया? असां आवाज़ अचे थो? हींअर असां सिखूं था पिया। साईं ज़ुल्फ़िकार साहिबु कोस्ट कई काइंडली थोरो ॾिसिजो काइंडली उन्हनि खे थोरो मां कोस्ट करे छॾियो त जीअं आवाज़ न अचे विच में। ठीकु आहे। असां आयतूं सिखी आयासीं लास्ट टाइम 105 खां 112 में। उन में ख़ासि ॻाल्हि इहा आई त भई जेको कंहिंखे गुनाह थिए थो पियो, जेकॾहिं अलाह खां माफ़ी घुरंदो त अलाह माफ़ु करणु महिरबानी आहे तमामु। पर जेकॾहिं उहो गुनाह बल्कि कंहिं ॿिए ते तुहमत हणी छॾे त भई हिन क़ुसूर कयो आहे, माना पोइ त यकीनन गुनाहगार थी चुको। ऐं उहा छा आहे? उहा तोहमत आहे। हिन कंहिं ते बेगुनाह तोहमत हणणु माना यकीनन पाण ते गुनाह खणणु आहे। उन खां पोइ अॼु असां सिखंदासीं आयतूं 113 खां 115। रुकू नंबर आहे 18। 18 न थींदो, मुंहिंजे ख़्याल में 17 थींदो ई। को जेकॾहिं चेक करे सघे त महिरबानी, न त बहरहाल मुंहिंजे ख़्याल में ही 18 आहे, 17 आहे। हिन में मूंखे तब्दीली करणु विसरी वई आहे। बहरहाल अदा 16 are 16 16 अदी 17 हूंदो आहे। 16 त असां करे चुका आहियूं, मां सम्झां थो। ही अच्छा मूं वटि वरी 16 हुयो। न 16 कोन थींदो मुंहिंजे ख़्याल में। बहरहाल हिनखे इहो असां ॾिसूं था पिया। हिकु सेकंड पोइ ॾिसंदासीं हिनखे। इहो 17 हूंदो। बहरहाल ॻाल्हि अहम ॻाल्हि हिन में कहिड़ी आहे? सुलह कराइणु ॿिनि माण्हुनि जे विच में माना ॾाढो ख़ैरु आहे, बहितरीनु कमु आहे। ॿी ॻाल्हि इहा हिदायत। जॾहिं हिदायत मिली वई कंहिंखे ऐं उहो हक़ जी ॻाल्हि एक्सेप्ट करे चुको, जेको क़ुर ॿुधाए थो पियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो, त पोइ क़ुर पाक चवे थो पियो त हक़ तो फिरणु, यानी कहिड़ी ॻाल्हि पर लफ़्ज़ कहिड़ा आहिनि क़ुर पाक जा? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुखालफ़त करण वारो, इहे लफ़्ज़ नोट करण वारा आहिनि। उहो सड़ंदो बाहि में। जंहिं दीन क़बूल कयो पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुखालफ़त नथो करे सघे। मुखालफ़त कीअं थींदी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम असां लाइ अलाह पाक क़ुर पाक में छा ॿुधायो आहे? अतात करणी आहे बेइज़्निल्लाह। अलाह जे हुकुम सां उन्हनि जी अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि न, बल्कि सभिनी रसूलनि जी ॻाल्हि कई आहे त जेके बि रसूल अलाह मोकिलिया आहिनि उन्हनि जी अतात करणु, इत्तिबा न अतात। अतात करणु अलाह पाक जे तरफ़ां इहो हुकुम आहे। ऐं अतात जेको न कंदो उहो इनकार कंदो, इनकार करण वारो काफ़िर आहे। रही इत्तिबा, इहे लफ़्ज़ घणे क़दुरु माण्हू पंहिंजे वाइज़नि में ॿियनि में ग़लति मलत करे वेंदा आहिनि। पर अतात ऐं अलाए इतात चइबो, अतात चइबो, अतात ऐं इत्तिबा में फ़र्क़ु आहे। इत्तिबा थींदो पंहिंजी मर्ज़ी सां, जेतिरो वधीक कबो ओतिरो ईमान पुख़्तो। ॾाढ़ी रखणु अतात में नथो अचे, इत्तिबा जेको रखंदो सुनत मुबारक जे करे उनखे सवाबु ॾींदो। सॼे हथ सां मानी खाईंदा आहियूं पाण, इहो अतात न आहे, इहा इत्तिबा आहे। जेको ईअं न कंदो त हुनखे छा भला गुनाह थींदो? न, सवाबु न थींदो। इत्तिबा में सवाबु ऐं अतात में
हुकुम आहे उहा लाज़मी करणी आहे। कोई चए त मां 30 रोज़नि जे बजाए या जेको रमज़ान करीम जे रोज़नि जे बजाए मां सम्झां थो त जेको हज जो महीनो आहे उन में रोज़ा वधीक मूं ते फ़र्ज़ हुजणु खपनि। मां मुंहिंजे ख़्याल में हज जे महीने में रोज़ा रखंदुसि, रमज़ान में न रखंदुसि। इहो अता तको फिरी वेंदो। इहो अलाह जो हुकुम आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे ॿुधायो आहे। ठीकु थियो त हाणे हिदायत मिलण बैदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त जेको कंदो उहो सड़ंदो पाए में। हाणे अचो सिखूं। दुआ घुरूं था पिया हिन खां पहिरीं अलाह पाक खां त अल्लाह मन फअना बिमा अल्लमतना वअल्लिमना मा यनफअना वज़िदना इल्मा। तव्हां ॾिसो था त ही ना 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 ही त इल्म आहे न, छड़ो ही इल्म लफ़्ज़ आहे। ही अल्लाह मां, हिन में ना कोन्हे का। छो हे ए अल्लाह या अल्लाह इल्म आहे, इल्म हे इल्म। ठीकु। पर ॻाल्हि इहा आहे त ही इल्मनि खे ही ब्लैक कलर विझणु खपे हा। एक्चुअली इल्मनि खे न विझणु खपे आहे। छड़ो ना खे आहे, चइजो असां असां। इन ना माना छा आहे? असांखे। पर तव्हां ॾिसो था त असांखे जेको लॻो पियो आहे ना, इहो हर लफ़्ज़ जे आख़िर में आयो आहे। ना 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 ना। ऐं रब ना सिंपल यादि करण लाइ रब ना ना आख़िर में आयो आहे। रब पहिरियों आयो आहे, ना पोइ आयो आहे। ठीकु। हिनखे चइबो आहे अटैच्ड प्रोनाउंस ज़मीर। असां, असां केरु? रशीद, नियाज़, ज़ुल्फ़कार, अब्दुल्ला भुट्टो, इहे सभु नाला मां खणा, या असां जेके क्लास में वेठा आहिनि अदी सफ़िया सभु खणा, अदी नुक़साना सभु खणा नाला। हिन जे बजाए चवंदो असांखे। माना असां छा थियो? नालनि जी जाइ ते असां चयोसीं। सिंधी में बि ईअं चवंदा आहियूं, अरबी में हुनखे ना चवंदा आहिनि। पर ना जॾहिं बि ईंदो असां, सिंधी में असां पहिरियों चवंदासीं, अंग्रेजी में ना आख़िर में ईंदो आहे लफ़्ज़ जे। त या अल्लाह फ़ाइदो ॾे असांखे। अल्लाह मन फअना बिमा, जेके तूं, बिमा जेको, अल्लम त ना सेखारियो आहे असांखे। जेको असां सिखियाऊं अल्लाह से, उनखे असांखे फ़ाइदो नसीब कर। माना कीअं फ़ाइदो थींदो? जॾहिं असां सिखियो आहे उन ते अमल कयूं, अल्लाह से असांखे फ़ाइदो नसीब कंदो। इहो फ़ाइदो आहे। उहो अलिम न ऐं सेखार असांखे। मा यनफअना, जेको फ़ाइदे वारो हुजे असांजे लाइ। मा यनफअना, जेको असांखे फ़ाइदो ॾे असांखे। माना अलाह साईं असांखे उहो इल्मु सेखार। क़ुर पाक उहो इल्मु आहे न। त अचो हिक ॿिए खे सेखारियूं, सिखूं, ॿियनि खे ॿुधायूं त अचो हे फ़ाइदे वारो इल्मु सिखिजे थो पियो, अचो त सिखूं। ऐं सिखूं त तॾहिं अमल कंदासीं न इनशा ताला। वज़िदना इल्मा, ऐं वधाए असांखे, या ईअं चइबो आहे वाधि कर असांजे इल्म में। आमीन या रब्बल आलमीन। हाणे तव्हांखे नोट करणु खपे इहा ॻाल्हि त इहा जेका दुआ आहे इहा हिकिड़े हदीस मुबारक जो इहो हिसो आहे। उन में ॿिया लफ़्ज़ बि आहिनि हदीस मुबारक में। पर छाकाणि जो दुआ आहे, ऐं ॿी इहा ॻाल्हि आहे त हदीस मुबारक में चयो वियो आहे मूंखे, असांखे न, मूंखे। पर तालीम इहा आहे त जॾहिं तव्हां दुआ जे हिसाब सां का ॻाल्हि ॻाल्हायो त उनखे असां चई सघूं था पिया। साॻे नमूने सां क़ुर पक जी आयत बि जेको आहे उहा जेकॾहिं मां में हुजे ऐं दुआ हुजे त हुनखे असां ना करे, या मूं ना करे पढ़ी सघूं था पिया। ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसजो हिते उहा दुआ कहिड़ी आहे। हीअ ॾिसो, इहा साॻी दुआ, अल्लाह मनफ़अनी, हे अलाह फ़ाइदो ॾियो हुन में मूंखे। बिमा कंहिंमें? अल्लमतनी, जेको तूं सेखारियो आहे कंहिंखे? मूंखे। वअल्लिमनी, ऐं सेखार मूंखे। मा यनफअनी, जेको फ़ाइदो ॾे मूंखे। वज़िदनी, ऐं वधाए मूंखे। छा में? इल्मन। ही चइबो आहे इल्मन। पर जॾहिं हीउ जेको अलिफ आहे न हिन खां अॻियां, ही फतह ताना, माना ॿ फतह चवंदा आहियूं असां हिनखे, नसब आहे न हे। त हिनखे पोइ हिकिड़ी फतह ॾेई अलिफ सां पढ़िबो आहे इल्मा। जॾहिं सुकून कबो आहे त वज़िदनी इल्मा, त वधीक इल्म अता कर। ठीकु आहे। ऐं ॿियो हिन सां गॾु हिन हदीस मुबारक में ॾाढा सुहिणा लफ़्ज़ आहिनि जेके इस्तेमालु करणु खपनि। मां कॾहिं कॾहिं इस्तेमालु कंदो आहियां। चवंदासीं कहिड़ा हाल अथव? चवंदासीं अलहमदिल्ला, शुक्र आहे। चवंदा आहियूं न असां।
पर लफ़्ज़ हिन में कढनि वल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। अला कुल्ल हाल छो माना लफ़्ज़ आहिनि इहे, ऐं हर हालत में, ऐं तारीफ़ ऐं शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह आहे, तारीफ़ ऐं शुक्र आहे अलाह जो हर हालत में, या सिंधी में असां चऊं ऐं हर हालत में अलाह जी तारीफ़ ऐं शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। ॿियो हिन में अॻिते आहे अऊज़ु बिल्लाहि मिन अज़ाबिन नार, ऐं मां पनाह वठां थो अलाह जी, या पनाह में अचां थो, ॻाल्हि साॻी आहे, पनाह में अचां थो अलाह जी कंहिंखां, मिन उहो अथव मिन कंहिंखां, मिन कंहिंखां अज़ाब नार, दोज़ख जे अज़ाब खां या बाहि जे अज़ाब खां। ठीकु आहे, बाहि या दोज़ख जा ॿई हिन जो मतिलबु आहिनि। त मिन अज़ाब नार, मिन माना खां, उहे खां जेको आख़िर में आयो आहे, अलाह जे अलाह जी दोज़ख जे अज़ाब खां। मिन माना खां, छो ॿियो असां किथे पढ़ंदा आहियूं मिन, मिन असां किथे पढ़ियो आहे, जाम पढ़ंदा आहियूं, अॼु बि पढ़ियोसीं शुरू शुरू में, किथे पढ़ंदा आहियूं मिन। असां जेकॾहिं मिन माना खां सम्झणु चाहियूं त पनाह असां कंहिंखां था घुरऊं, अज़ाबिन नार। ॿियो असां मिन किथे पढ़ंदा आहियूं, तमामु आम जाम पढ़िबो आहे क़ुर वक़्तु। कहिड़ो पढ़ंदा आहियूं मिन, मिन शैतान। मिनल जिन्नत रहमान से मिनल जिन्नत शैतान। हा साईं, बिल्कुलु उहो लफ़्ज़ मिन ख़ासि हुन में अची वियो। ॿियो हा, ऐं ॿियो हिकिड़ो आहे त इहो अऊज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम, माना उते बि अऊज़ु बिल्लाहि ईंदो आहे, अलाह जी पनाह में अचां थो मिन कंहिंखां, पर शैतान रजीम, उते शैतान जी ॻाल्हि आहे, हिते अज़ाब न दोज़ख जे अज़ाब खां। त मिन माना खां। ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह। इन खां पोइ हलूं था पिया, हीउ जेको आहे हिन जी अंग्रेज़ी माना आहे, ॾिसो मी 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 लिखियल अथव हिते, ऐं जेकॾहिं असां ना चवंदासीं त छा लिखियल हुजे हुते, वुई 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 वुई। ठीकु आहे, हाणे अचूं था पिया पंहिंजी आयतुनि ते। पहिरीं ॻाल्हि इहा त असां पढ़ंदासीं 113 खां 115। पहिरियों ॾिसूं था 113 ऐं 14 खे, छो जो उहे तक़रीबन पाण में माना में तक़रीबन हिकिड़ो ई टॉपिक हले थो पियो। तव्हांखे यादि आहे असां 105 खां 112 जॾहिं पढ़ियोसीं पियो, त हुन में ज़िक्र कहिड़ो आयो, तहमत जी ॻाल्हि कीअं आई। तोमा नालो हुयो हिकिड़े माण्हू जो जेको नओं नओं मुस्लमान थियो, उन कई चोरी, इल्ज़ाम हईं यहूदी ते, त तोमा जे ख़ानदान चोर जी भर वरिती, उनखे ज़ाहिर न कयूं त ठीकु आहे, तूं चोर आहे, वञी माफ़ी वठि। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो जॾहिं फ़ैसिले जी ॻाल्हि आहे आंदी वई, त उते त ख़ुदा खां डिॼे आहे न। त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो जॾहिं मूंखां पुछियो वञे थो पियो त मां इनकार थो कयां चोरी जो, इहो त हद थी वई न। अलाह जे नबी जे अॻियां बि तूं नथो मञे, जे वटि अलाह जी वही बि अचे थी पई। त ऐं ॿी ॻाल्हि इहा त ही जेके बि दुनियावी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, उहे ज़ाहिर ते आहिनि। जीअं हिते मिसाल ॾाढो सुठो ईंदो, असांखे सम्झणु खपे इहा ॻाल्हि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में ॾोहेदार खे ख़ानदान जे पूरे ख़ानदान उनखे बेॾोही साबित करण जी कोशिशि कई। न फ़क़ति तौमा चोरी न मञी, बल्कि उन जे ख़ानदान उन जी भर वरिती। ऐं तौमा वरी हिकिड़े ॿिए लबीस नालो हो जंहिंजो, उन ते वञी चोरी जो इल्ज़ाम आयो त भई चोरी हिन कई आहे। अलाह अकबर जल शानहू, उहा हई तहमत। हाणे 113 ऐं 14 वरी इन बाबति ई कुझु अॻिते अलाह पाक क़ुर में ॿुधाए थो पियो। पहिरियों नज़र कयूं सूर जेका आयत नंबर 113 जी तिलावत ॿुधूं हदी सुफ़िया खां, इनशा अल्लाह ताला त पोइ अॻिते हलंदासीं। अऊज़ु अदी बिल्लाहि हिकिड़ो मिनश सेकंड, शैतान। अदी हिकिड़ो सेकंड अदी। अच्छा, अदी जॾहिं तिलावत कंदी त तव्हां महिरबानी करे हिन क खे नोट कजो, ओहे क, क क क क
जीअं ये माना मां हो न, ना माना असां हो न, क माना तूं, हाँ क माना तूं। हदी बिस्मिल्लाह। जी हाँ जी हाँ। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौला फदलुल्लाहि अलैका वरहमतुहु लहम्मत ताइफतुम मिनहुम अन युदिल्लुक वमा युदिल्लून इल्ला अनफुसहुम वमा यदुर्रूनक मिन शै वअन्ज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। माशाअल्लाह। जज़ाकिल्लाह अदी, माशाअल्लाह, बहितरीन। ऐं तव्हां ॾिठो त अदी हिते जेका ही जेका न हिन सां ही सलाह जेको आहे न, ही आहे सल, हिन सां अदी मिलाए वई इल्ला अनफुसहुम वमा यदुरूनक। जेकॾहिं हिते साई टुटी वञे त वरी माण्हू हुनखे गॾाए पढ़णु खपे। इहो तजवीज़ ज़रूरु आहे, बहितर इहो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे हिते बि अदी जेका पढ़ी मिन शैइन व अंज़लल्लाहु अलैकल किताब, बहितरीन, अल्हम्दुलिल्लाह। पर जेकॾहिं मां पढ़ां, फॉर एग्ज़ाम्पल मां पढ़ां त हिते मां यदुरूनक मिन शै, हाणे हिते मुंहिंजी साई टुटी पई त कोई ॿुधाईंदो हिनखे कीअं पढ़णु खपे? हिनखे कीअं मिन शै इन पढ़णु खपे या मिन कीअं पढ़णु खपे? अगर टुटी वई त पोइ शइ ई पढ़बो, हा, जेकॾहिं न शै त हुन शइ शै हाँ बिल्कुलु शइ ई सुकून पढ़बो। सुकून अची वेंदो, मिन शै। हाँ सुकून अची ऐं वेंदो। हा, ऐं अच्छा, उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे, जी ॿी ॻाल्हि इहा आहे त अलैक ही आहे अज़ीमन, हिन ते फ़ततान आहे, ही मनसूब आहे, मनसूब चइबो आहे हिनखे। हिनखे छा चइबो आहे? जॾहिं फतह हुजे हिकिड़ी या ॿ फतह हुजनि। अलैक, क ते बि फतह आहे, ॾिसो क क क, हिन ते बि फतह आहे, क क क, या हिन ते हिकु मां त जे ते फतह आहे। इन्हनि फतह वारनि लफ़्ज़नि खे छा चइबो आहे? एराबी हालत कहिड़ी आहे हिननि जी? क जिन ते फतह हुजे, फतह हिकिड़ी हुजे या ॿ हुजनि, उहे छा मरफू हूंदा आहिनि, मनसूब हूंदा आहिनि या मजरूर हूंदा आहिनि? मंसूब। मनसूब हूंदा आहिनि, माशाअल्लाह। हाणे रहमतु हू आहे, ही रहमतु हू, ही छा आहे? ही मनसूब आहे, मरफू आहे या मजरूर आहे? मरफू। ही मरफू आहे, छो जो हिन ते आख़िर जे करे ते दम आहे। पर ही आहे ताइफ़तुन, हाणे हिन ते हिकिड़ी दम न आहे, ॿ दमूं आहिनि। ही छा थींदो? ये भी मरफू आहे। इहो बि मरफू आहे, छो जो भले ॿ दम हुजनि या हिकिड़ी दम हुजे, इहो मरफू आहे। फतह वारो मनसूब आहे, ही कसर वारो ही छा थींदो? ये मजरूर। इहो मजरूर थींदो। हिन जी एराबी हालत चइबी, एराबी हालत माना जेका हरकत आख़िरी अखर ते आहे उन हिसाब सां। कसर आहे त मजरूर, फतह आहे त मनसूब, दम आहे त मरफू। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इम्पॉर्टेंट सम्झण जी हिते हीअ आहे त तव्हां ॾिसो त जेको असां आयतूं अॻे पढ़ी आया आहियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़िदमत में जॾहिं केस पेश थियो त हज़रत क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु तमामु वॾो असाबी सॻुरो, हुनजे चाचे जे घरां चोरी थी, त उहो तव्हां खणी आया जॾहिं, त ईअं पोइ लॻे त जेकॾहिं तव्हां चयो त भई मां क़सूरवार न आहियां, उनजा माइट, उनजो चङो मुड़ुसु, हिकिड़ो बुज़ुर्ग इज़त वारो माण्हू, चङो माण्हू, उहो बि अची साम्हूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका अर्ज़ु करे थो पियो, या रसूल अल्लाह, हीअ त बेगुनाह आहे। हज़रत क़तादा त हुन ते इल्ज़ाम थो हणे पियो, इल्ज़ाम त ग़लति आहे न। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ज़ाहिरी ॻाल्हि कई वेंदी, छो जो ॿियो बि त उहो ॿुधे थो न, उन हिसाब सां ई ॻाल्हि हलंदी त भई केरु साबित थो थिए सही, केरु ग़लति। जेकॾहिं फ़ैसिलो जेको यानी नहूदी ते जेकॾहिं इल्ज़ाम साबित थी वञे या कॾहिं ॿिए ते थी वञे, त नबी करीम हदीस मार्ग तमामु प्यारी आहे, सम्झणु खपे। कहिड़ी?
हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां पंहिंजा जहिड़ा या फ़ैसिला जहिड़नि जा फ़ैसिला मुंहिंजे अॻियां आणियो था ऐं शायदि अवां मां के पंहिंजे दलील पेश करण में ॿियनि खां वधीक फ़सीह ऐं चङी तरह ॻाल्हाइण वारा हुजनि, माना दलील ॾियनि, ॻाल्हियूं कनि पंहिंजियूं अहिड़ियूं जो ॼणु सचु लॻनि, पोइ जंहिं शख़्स लाइ मां संदसि ॻाल्हि खां मुतासिर थी संदसि भाउ जे हक़ मां कुझु ग़लति तौर ॾियां, माना का अहिड़ी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका उन्हनि जे हक़ में करे विझे, छो जो हू ॻाल्हि जेका कनि था पिया लॻे थो त बिल्कुलु सही आहे, उन वक़्तु को ईअं वीडियो कैमरा जी सर्विलेंस त कोन्हे त ॾिसजे भई कंहिं कीअं कयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अलाह जेको आहे क़ुर पाक में चयो त तरा माना तव्हांखे ॾेखारे छॾियईं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो तव्हां जे हक़ में कोन के तूं बेगुनाह आहे, उनखे त क़ुर पाक जी आयत चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारे छॾियो अलाह पाक त ही हक़ ते आहे, ही न आहे, त उन्हनि जे त ख़िलाफ़ फ़ैसिलो थियो तव्हां जे उन जे तो अॻियूं त चवनि था तफ़सीर में किताब आहे त उन ते इहो बि सज़ा बि लागू थी चुकी त उन जा हथ कपिया वञनि, पर हू भॼी वियो, पोइ इस्लाम तो ई फिरी वियो। पर चवण जो मक़सदु इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस वार में मफ़हूम इहो आहे त संदसि भाउर जे हक़ मां कुझु ग़लति तौर ॾियां त बेशक मां उन लाइ दोज़ख मां हिकु टुकड़ो कटे रहियो आहियां, तंहिं करे उहो नाजाइज़ तौर वरितल हक़ न वठे, माना सच क़बूल करे, कूड़ ते पंहिंजे हक़ में फ़ैसिलो क़बूल न करे, छो जो जेको माना दरबार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो थी वियो, चाहे उन जे हक़ में थियो ग़लती में, पर उहो उन जे लाइ अज़ाब जो सबबु बणिबो। इनमें अथव सही बुखारी में 268 थी। ऐं हाणे सिर्फ़ु 13 नंबर आयत अचे अञा अॻिते हली थी पई, वलौला फज़लुल्लाह आहे, ऐं जेकॾहिं हिन वलौ खे लौ खे पढ़ंदासीं, लौ जी हिकिड़ी पंहिंजी माना आहे, उनखे अरबी में लफ़्ज़नि माना जा बि लौ हूअं आमतौर ते चइबो ऐं जेकॾहिं, ला माना न, ला फज़लुल्लाह अलैक, न हुजे हा फज़ल अलाह जो तो ते, केते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अलाह जो फज़ल आहे, त जॾहिं नबी ते अलाह जो फज़ल आहे, नबी जो दर्जो त ॾिसो, पर अलाह फज़ल जी ॻाल्हि थो करे, पोइ छा असां अलाह खां फज़ल न घुरूं? इन करे जॾहिं बि कंहिंसां हसद थिए, जॾहिं बि कंहिंसां भेंट थिए, जॾहिं बि कंहिंखे वधंदड़ ॾिसी, कंहिंखे ख़ुशि ॾिसी, या ॿी का ॻाल्हि आहे, पंहिंजो पाण खे जेकॾहिं हिकिड़ी कमी पेशी हुजे इंसान आहे न, पोइ भेंट कंदो आहे। असां सिंधियुनि में ख़ासि तौर ते भेंट आहे, ॿिए सां भेंट कंदा आहियूं त हीअं छो, अड़े बाबा तव्हांखे जेकॾहिं शइ खपे थी, तव्हांखे जेका दिलि चवे थी पई, जेको कहिड़े ॿिए जाइ ते पुॼी वियो आहे, तव्हां न पुॻायो, त पोइ करणु छा खपे? अलाह जो फज़ल घुरणु खपे, ॿिए जे लाइ दुआ कयो, ॿिए जे लाइ दुआ कयो ऐं पंहिंजे लाइ फज़ल घुरो, त ॾिसो अलाह साईं कीअं थो फज़ल ॾे। त ए माना ईअं थिए जेकॾहिं न हुजे हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़ल अलाह जो तो ते इबाज संदसि, त हिकिड़े टोले ताइफ़तनि मां हिकिड़ो टोलो, उन्हनि छा कयो? लहमत, लहमत, हुन हिकिड़े टोले मंझां पकी नियत कई हुई, इरादो कयो मंझां त भुलाइनि या फेराइनि तोखे हक़ तां, नबी खे किथां फेराए सघंदा? नबी त अलाह जो मोकिलियल नबी आहे, मगर उहे नथा भुलाइनि, अलाह पाक क्लियर करे छॾियो, हू ईअं कोशिशि था कनि, चाहिनि था, कोई इरादो हुननि जो इहो ई आहे, पर नथा उहे भुलाइनि सवाइ पंहिंजो पाण खे, माना पंहिंजो पाण खे गुमराह कंदा। हदीस मुबारक सां लफ़्ज़ ॾिसो केॾा मिलनि था पिया, माना पंहिंजो पाण खे गुमराह था कनि, जॾहिं पंहिंजो पाण खे था भुलाइनि पिया, त उहो भुलियल माण्हू उहो काॾे वेंदो? जेको नबी करीम सां फरमायो दोज़ख जो टुकड़ो हुनखे मिलियो, माना नबी सां अॻियां कूड़ ॻाल्हाई। ऐं युदिलूक वमा युदिलून इल्ला अनफुसहुम, पंहिंजो पंहिंजो पाण खे था भुलाइनि, वमा यदुरूनक मिन शैइन, ऐं हिया युदिल माना दल आहे, माना गुमराह करणु, ही दर आहे, दर ही दाल लाम आहे, ही दाल रा अथव, या डुर,
माना ज़रर ज़रर न चवंदा आहियूं असां सिंधी में कोई ज़रर न पहुचाईंदो आहे हीउ जेको इंसेक्ट आहे ॾाढो ज़रर बेज़रर इंसान असां चवंदा आहियूं यार हीउ इंसान न बेज़रर आहे ॾाढो बेदरर चइजे ज़े हूअ न आहे दौल आहे माना नुक़सानु न पहुचाईंदड़ आहे इहो बेदरर माण्हू इहो नुक़सानु न पहुचाईंदो ऐं असां वटि पाकिस्तान में 80 खां 90 बल्कि 95% दरर थी विया आहिनि नुक़सानु पुॼाइण वारा कंहिंखे फ़ाइदो न ॾींदा जेको चवंदा नुक़सानु ॾींदा जेको ॻाल्हाईंदा नुक़सानु ॾींदा जाॾे वेंदा नुक़सानु ॾींदा जेको माण्हू मिलंदुनि ॿिए खे नुक़सानु ॾींदा दर्रुस्तान थी वियो आहे दर्रुस्तान नुक़सानु पुॼाइण वारो मुल्क हर वक़्तु नुक़सानु भेजो हर वक़्तु ॿिए खे अलाह छा चइजे दर्रुस्तान आहे हक़ीक़त में हर माण्हू खां माण्हू डिॼे थो पियो त यार ही मथां नुक़सानु पुॼाए ऐं हर माण्हू ॿिए खे नुक़सानु पुॼाइण जे चकर में आहे बहरहाल बमा यदुर्रू न इहो लफ़्ज़ मां सम्झायमि पिए यदुर्रू न कमिन शइ इन कंहिं बि शइ चइबो आहे काई बि नथा उहा पहुचाए सघनि दरर या नुक़सानु तोखे कुझु बि अलाह अकबर जंहिंखे अलाह जंहिंसां गॾु आहे हुनखे केरु नुक़सानु पहुचाईंदो नबी साईं पर अलाह जा नबी आहिनि ताइफ़तुन ही मरफ़ू ॾिसो था तमत आहे न ही मरफ़ू आहे ठीकु ऐं ही वरी शइ इन बिलू में छो लिखियो आहे ओ हे मजरूर ठीकु थियो हाणे क्लियर ॿियो मां बि ॿी ॻाल्हि सोची पए ही जेको आहे न ही लहमत यानी यकीनन हुननि कयो इरादो असां चवंदा न हिमत कर यार हिमत कर असां हिमत चवंदा आहियूं हमत आहे मुंहिंजे ख़्याल में हिमत कर माना इरादो त कर न हिमत सुस्त छो थो थिए हिमत कर थी वेंदो आहे न हमत पको इरादो हिमत कर माना पको इरादो कर ऐं ॿियो थी सघे थो सिंधी जो लफ़्ज़ आहे न हाम हणु साईं वॾी हाम हईं या ड्राड़ चवंदा आहियूं असां खणी थी सघे थो इन जो बि हिन सां को कनेक्शन हुजे मूंखे ख़बर न आहे पर ईअं मां सम्झां थो त वॾी साईं हाम हईं किथे हे तूं हाम हईं त मां ही तोखे ही थी वेंदो या हीअं ॻाल्हि थी वेंदी किथे आहे उहा ॻाल्हि थी सघे थो हाम बि उतां ई आयो हुजे हम हलो ख़ैर बहरहाल अॻिते आयत हले थी पई वअंज़ल अल्लाह ऐं लाथो आहे अलाह अलैक माना तो ते अला क नोट कजो त अलाह जॾहिं असां लिखंदा आहियूं त उहो या अलिफ हूंदो आहे छो जो अलिफ जो नुक़्ते वारी हिकिड़ी या हूंदी आहे उहा ई जो उचार ॾींदी आहे अलिफ जो उचार ॾींदी आहे जंहिं या ते नुक़्तो न हुजे हेठों उहो अलिफ मक़सूर आहे चइबो आहे हुनखे इहो मां क्वेश्चन बि ॾिनो हो क्विज़ में टेस्ट में पोल में 8 या 10 ॼणनि मस वञी हिसो वरितो आहे 300 माण्हू आहियूं असां ग्रुप में 300 माण्हू कंहिंजे लाइ भई मूंखे त सम्झ में अचे थो अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन क्विज़ इन करे ॾिनो हुयोसीं त भई जंहिंखे सम्झणो आहे सिखणो आहे उहो ॾिसे पंहिंजो त मूंखे इहा शइ अचे थी या न जेको हिसो न वठंदो का ॻाल्हि कोन्हे का ज़रर त कंहिंखे कोन पुॼाइबो सवाइ पाण खे छो जो इल्मु पाण खे मिलंदो न त अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कजे त खणी पोल में हिसो वठिजे भला ॿियनि खे बि चओ पाण बि वठियो हुन सां इल्मु ई मिलंदो इनशा ताला अच्छा त ॻाल्हि चवण जी इहा आहे त वअंज़ल अल्लाह अलैक ऐं लाथो आहे अलाह तो ते किताब ही अलैक या त नुक़्ता आहिनि जॾहिं ही का सां गॾु आहे तॾहिं नुक़्ता आया आहिनि जॾहिं असां क हिन जो कढी छॾींदासीं न त ही थी वेंदो अलाह पोइ हिन सां नुक़्ता बि हटी वेंदा इहो कानून आहे अरबी जो छो जो अलाह माना मथां उहो अलाह जॾहिं मथां चवंदा आहियूं उन में असां ये ते नुक़्ता न ॾींदा आहियूं तव्हां ॾिसजो भले क़ुर पाक में अला इब्राहिम ठीकु आहे न वाला आले इब्राहिम सलाह शरीफ़ पढ़ंदा आहियूं अला ते तव्हां ॾिसो नुक़्ता आहिनि या ते न हूंदा अला माना मथां दुरूद मोकिल मथां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे वाला आले इब्राहिम व अला ॾिसजो या खे नुक़्ता न हूंदा पर जेकॾहिं अला उहा ई उन सां असां गॾु ई अटैच कंदासीं ही प्रोनाउन त उहो हिन या में तब्दील थी वेंदो नुक़्ता अची वेंदा तॾहिं थींदो अलय क ठीकु थियो अलय कल किताब मथां तोते तोते किताब लाथो आहे उहा हिकम ऐं दानाई ही ॿई शयूं तमामु अहम आहिनि किताब हिकिड़ी शइ आहे क़ुर पाक आहे किताब आहे ऐं उहो
उन सां गॾु हिकम छा थींदी आहे? हिकमत उहा शइ हूंदी आहे त का ॼाण उनखे जीअं इस्तेमालु कजे, उन लाइ हिकमत खपे। किताब में त ॼाण आहे, पर उहा कॾहिं कीअं इस्तेमालु थींदी, उहा हिकमत आहे। हकीम हूंदा आहिनि न, उन्हनि खे ॼाण हूंदी आहे। ॼाण हूंदी आहे छा? भई 10 दवाऊं हिन शेल्फ भरियो पियो आहे, तव्हांखे नज़र न ईंदो, शेल्फ भरियो पियो आहे दवाउनि सां। भई मां मथे जो सूरु खणी आयुमि त जेका जंहिं शेल्फ में हथु पियो हुनखे खणी दवा ॾेई छॾींदुसि छा? या ॿिए कंहिंखे जेका को ॿियो तकलीफ़ आहे, कंहिंखे पेर में धकु लॻो आहे, उनखे जेका दवा पई आहे सभु हुनखे ॾेई छॾींदुसि छा? न, हकीम हूंदो, ॾिसंदो त भई हिनखे तकलीफ़ केतिरी आहे केतिरी न आहे, उन हिसाब सां दवा बि खणंदो, उन खां पोइ हुनखे डोज़ बि ॿुधाईंदो, ॾींहं बि ॿुधाईंदुसि त हेतिरा ॾींहं खाइजांइ। उहा आहे हिकमत। ॼाण, पर ॼाण खे इस्तेमालु कीअं कजे, उहा हिकमत आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी किताब कहिड़ो ॾिनो वियो? क़ुर। हाणे क़ुर में नॉलेज कहिड़ी आहे, तव्हां अंदाज़ो था लॻायो। ऐं उन क़ुर जी नॉलेज खे असां त सिखूं था पिया न। अलाह पाक क़ुर जी नॉलेज सां गॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकमत अता करे छॾी। हाणे तव्हां ॿुधायो, उहा नॉलेज क़ुर जी ऐं जंहिंजी हिकमत बि हुजे, कहिड़ो फज़ल आहे अलाह पाक जो? इहो सिर्फ़ु नबीअनि जे मथां ई थी सघे थो। सुभान अल्लाह। ऐं नबी करीम सां अॻियां जेके ॿियनि खे बि किताब मिलियो, हिकमत बि मिली, पर नबी करीम सां खे किताब बि उहो मिलियो जेको पूरी ज़िंदगी, पूरो सॼी क़यामत ताईं मौजूदु आहे। खज़ानो खुटंदो ई न किताब जो। ऐं उहा हिकमत नबी करीम सां अता कई वई। वरी अलाह पाक चए थो अॻिते, अल्लमक, ऐं सेखारियई, क माना तोखे, मालम तकुन तअलम, जेको न हुए तूं ॼाणंदो। जे अलाह जो इल्मु छा आहे? अलाह किताब ॾिनो, अलाह हिकमत ॾिनी, अलाह वरी नबी करीम चए थो त अलाह साईं सेखारियो तोखे उहो जेको न हुए तूं ॼाणंदो। अलाह जॾहिं सेखारींदो, तव्हां छा था सम्झो उहो सेखारणु छा हूंदो? कमाल न। अल्लमक, अलाह, ऐं अलाह पंहिंजी ज़ात लाइ ॻाल्हि थो करे हिते। अंज़ल अल्लाहु, डायरेक्ट ॻाल्हि आहे। अलाह लाथो तो ॾांहुं किताब ॾिनई ऐं हिकमत लाथई, जेको लाथाई में अची वियो आहे, उहो अल्लमक, ऐं सेखाराई तोखे, तोखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मालम तकुन तअलम, जेको न हुए तूं ॼाणींदो। कान, ऐं आहे, फज़लुल्लाह अलैक अज़ीमा, ऐं फज़ल अलाह जो तो ते अज़ीम। हाणे ॿुधायो, हिन अज़ीम जी माना केतिरी कढी सघूं था पिया? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, नबी तो ते आहे अलाह जो फज़ल, फज़ल न फज़ल, अज़ीम। केतिरो वॾो हुनजी हिकमत जी फज़ल हूंदो, केतिरो इल्म जो माना अज़ीम इल्म। अज़ीम फज़ल आहे हूअं त, ख़ैर अज़ीम फज़ल अता कई। हिन फज़ल में जेके बि ॻाल्हियूं थियूं अचनि त इहे छा हुनजी कैपेसिटी, को कॉम्प्रीहेंड करे सघंदो? न करे सघंदो। ऐं असांजा माण्हू वेठा बहस कंदा आहिनि, नबी करीम साहिब खे हीअ ॼाण, हीअं न हुयो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अल-अली अज़ीम। इहे बहस मुबहसा तमामु नुक़सानकार। तव्हां हिन ते बहस करे सघो था? अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे किताब अता कयो त असां ॾिठो आहे, हिकमत केतिरी, तव्हां हुन ते असां ॻाल्हाए सघूं था? असांजो इल्मु केतिरो आहे जो असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकमत ते ॻाल्हायूं, या असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन इल्म ते ॻाल्हायूं जेको अलाह पाक उन खे सेखारियो आहे? असां ॻाल्हाए सघंदासीं? सिखण वारो ऐं सेखारण वारो ॼाणे न। असां वेठा बहस मुबहसा कंदा आहियूं, न न साईं हीअं, न साईं हीअं, न हूअं, न हूअं। त हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अल-अली अज़ीम। हिन आयत खे सिखणु खपे। 113 नंबर आयत सूरह निसा जी। व अल्लमक मा लम तकुन तअलम, ऐं पोइ तअलम व अंज़लल्लाहु अलैक, न वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा। उहो पाण खे सम्झ में ईंदी त असां कहिड़ी कैपेसिटी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ते ॻाल्हाए सघूं था पिया? आहे का कंहिंजी कैपेसिटी? नामुमकिन।
अलाह पाक 114 में चवे थो पियो त ला ख़ैर फी कसीर मिन नजवाहुम, न आहे का चङाई, ला ख़ैर, ख़ैर माना सुठाई चङाई, हाँ, ला ख़ैर न आहे का चङाई, फी कसीर मिन, सिंधियुनि घणियुनि, कसीर माना घणो, सिंधी लफ़्ज़ आहे, ख़ैरुन कसीर, जज़ाकल्लाह कसीरन कसीरा, चवंदा न असां तमामु घणी भलाई तव्हां लाइ थिए, जज़ाकल्लाह ख़ैरन, न आहे का चङाई संदन ॻुझियुनि ॻाल्हियुनि सलाहुनि में, एक्चुअली ॻुझियुनि सलाहुनि में, न राजू बि सलाह मसलत कबी आहे न, त छा कजे छा न कजे, प्लान ठहंदा आहिनि, केॾी ॻाल्हि थी हले, इहो साॻियो हुननि जी ॻाल्हि आहे तौमा जे माइटनि वारी, ला ख़ैर न आहे हुननि में का चङाई जी। हाणे छा त जॾहिं हिकिड़े त चोरी साबित थी पई थिए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां लॻे थो पियो त हाणे जेकॾहिं हक़ु चयोसीं त हिन हथ बि कपबा, ॿियो ख़ानदान जी बदनामी थी थिए। मसइलो उन्हनि खे इहो हुयो, छो जो तामा जे हथनि जी त पंहिंजी ॻाल्हि ई न उन्हनि जी, पर तामा जे पुठ में जेके लॻा उन्हनि खे कहिड़ो मसइलो हुयो त ख़ानदान जी बदनामी थी थिए। तामा निभागे त चोरी कई, हिनखे मार पए अलाह जी, पर ख़ानदान खे बदनाम थो करे, साबित थो थिए त तामा कयो आहे त बदनामी थी थी आहे, इन करे हिनखे लिकाए, ॻाल्हि हली वेंदी बसि। लिकायो, चोरी लिकायो, कूड़ लिकायो, ऐं जज असांजा ऐं वकील ई माण्हुनि जा चोरियूं, माण्हुनि जूं बदमाशियूं, क्राइम लिकाइनि था पिया। लिकंदो त कोन, आख़िर त ज़ाहिर थींदा न उहे शयूं, असांखे डिॼणु खपे अलाह पाक खां। इहे माना दोज़ख जा जेको आहे मतिलबु कंहिं ते बेइल्ज़ाम गुनाह लॻा त उहो जवाबदेह न थींदो माण्हू, जवाब त थींदो ज़रूरु, कंहिंजो हुकुम मरे थो पियो, जज वॾा पैसा खणनि था पिया, वकील वॾा पैसा खणनि था पिया, पर हे वॾा पैसा तव्हांजा केतिरा हलंदा, क़बर में त पैसा कोन वेंदा, क़बर में त अमल हलंदा, अमल हलंदा त पोइ भले तव्हां कंहिंजूं पिटूं खणी वञो, नहाक कंहिंखे माना जेल मां क्रिमिनल खे छॾाए करे उनखे माफ़ कराए छॾियो, ऐं जेको बेगुनाह हुआ जे उनखे ॿधाए छॾियो, जेल में विझराए छॾियो, वकीलनि जी मर्ज़ी आहे, कनि भले, छो जो ताक़त अथनि, फ़ैसिला कराइनि ग़लति जज खां बि, जज बि जेकॾहिं नथो ॼाणे त ॿी ॻाल्हि आहे, भई साबितिन ते वञे थो पियो, हुनखे ख़बर न आहे त कहिड़ो बेॾो आहे कहिड़ो ॾोहदार आहे, पोइ त हुन ते ॾोह न आहे, भई ठीकु आहे जेको वकीलनि चयो। पर जेकॾहिं जज बि सम्झे थो त भई हीअ ॾोहदार आहे, पर छाकाणि जो ॾोहेदारनि पैसा वधीक ॾिना आहिनि, बेॾोही बि पैसा ॾिना आहिनि, त साईं महिरबानी कयो असां हिक में पैसा लिखो, असां बेगुनाह आहियूं, पर ॾोहेदार आहे जेको आहे उन जेको आहे 2 लख 50 लख वधीक वधीक ॾिना आहिनि, 20 लख, त हाणे यार हिकु त हिन जो बीहणु खपे थो पियो, त पोइ बिस्मिल्लाह करे सही करे छॾ। हा जज, पोइ इहे जज जेके आहिनि न, हिननि अज़ाब जे फ़रिश्तनि मूं जान छॾाए न सघंदा, न क़बर में न आख़िरत में। अलाह पाक हिते तामा जे उन्हनि माइटनि जी ॻाल्हि करे थो पियो जेके चोरी खे लिकाइनि पिया, छो जो मथां ख़ानदान जी बदनामी थिए, न आहे का चङाई संदन घुणियुनि ॻुझियुनि ॻाल्हाइनि में, सलाहुनि में, पर इन सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। हिते छा थियो, जॾहिं इहो थियो त सभिनी असां वटि सभु खे खाते, पोइ माना का माना ॻुझी ॻाल्हि कंहिंसां न करे काई बि, माना हर ॻाल्हि करणी आहे, ज़ाहिर करणी आहे, त इन ते इहो क्लियरिफिकेशन ई इल्ला, सवाइ हुन ॻाल्हि जे जंहिं हुकुम कयो कंहिं सदके ख़ैरात या कंहिं चङाई या कंहिं सुलह जो माण्हुनि जे विच में, 3 ॻाल्हियूं आहिनि, तव्हां का मीटिंग कयो था सीक्रेट, 3 मक़सदनि जे लाइ जाइज़ आहे। कहिड़ी? अदा अचो त हिकिड़ी मसइलो हल करिणो आहे, फॉर एग्ज़ाम्पल यार हींअर ताज़ो असांजे हिकिड़े दोस्त, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़े खे ज़रूरत हुई कंहिंजी बीमारी जे लाइ, भई ॻुझी सलाह कई, 3 4 5 माण्हुनि खे शामिलु कई, त हिन अज़ीज़ा क़रीब आहे, हिन जी ॿार बीमार आहे, हिन जी मदद करणी आहे, हिन में सभिनी खे शामिलु कोन कई, ॻुझी ॻाल्हि कई, पोइ चाहे व्हाट्सएप ते ग्रुप ठही वञे, चाहे तव्हां फ़ोन ते कंहिंसां ॻाल्हायो, चाहे व्हाट्सएप ते ॻाल्हायो, पर ॻुझी ॻाल्हि ई आहे, सभिनी खे ख़बर न पई, फेसबुक ते रणी छॾियोसीं, असां हिन माई जे पुट जी मदद कयूं था पिया,
असां हिनखे 10,000 रुपया मोकिलिया आहिनि, हे ॾिसो 10,000 जो चेक, क्लिक फोटो, 6-8 फोटा अची विया सभिनी जा। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। कंहिंजी तज़लील करणी आहे। कवेटी में साईं 2 किलो अटो नहीं, हे ॾिसो 2 किलो अटो अदा हिन जो फोटो भाउ। अदा स्कूल में असां हिन ॿार खे जैकेट ॾिनी आहे, अदा हिन जो फोटो भाउ ॾिसजो। हा, कंहिंखे ॿुधाइणो आहे त बाबा तुंहिंजा पैसा अमानत ई, असां उते पुॼायासीं, उहा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी आहे। पर मायुनि जा वीचारनि जा फोटा कढी फेसबुक ते, शर्म अचणु खपे असांखे। चङाई आहे, चङाई आहे, इहा हुन ग़रीब माई जी तज़लील करणु आहे, जेका वीचारी मजबूर आहे पंहिंजा फोटा कढण लाइ, फेसबुक ते रखण लाइ। इंसानियत ई न हली वई आहे असां मां, इंसानियत ई हली वई आहे। अलाह से माफ़ी ॾे। हा, बाक़ी तव्हां ईअं स्कूल में वञो था, ॿारनि खे जैकेटियूं ॾियो था सभिनी खे, हिकिड़े ॿार जो फोटो न आहे, तव्हांजो फोटो भले हुजे, उस्ताद हुजे, स्कूल हुजे, अदा सां ते जैकेटियूं विरायूं स्कूल में। अलाह, मां वटि ॾिसंदुसि, वाह वाह यार, हे भलो कमु थियो आहे। अड़े यार, मुंहिंजे ॻोठ में बि न, मां हिन दफ़े इहो जैकेटियूं विराईंदुसि ॻोठ में सीअ जे लाइ, ॿारनि लाइ। यार, वाह जी ॻाल्हि नज़र आई आहे मूंखे, इहो कमु ॾाढो भलो कयो अथऊं, इहो त बहितरीनु कमु आहे। पोइ फेसबुक ते हणो, 20 दफ़ा हणो, हर हणो, त जीअं ॿियो हिनखे ॾिसी कोशिशि करे वठे, तव्हांखे बि सवाबु थींदो हुनजो बल्कि। हा, बाक़ी फोटा इन करे लॻनि त ॾिसो यार, मां कंदो आहियां पंहिंजे ॻोठ में कमु, तव्हां छा था सम्झो? पोइ यार इहो रिया आहे। पोइ ॻाल्हि इहो नेक्स्ट जेको आहे न, हुन में ईंदी आयतुनि में रिया जी ॻाल्हि, शिरक जी ॻाल्हि इहा ईंदी। रिया शिरक आहे असग़र, न करणु खपे कंहिंजे ॿिए जे लाइ। माना पोइ अलाह पाक आख़िरत में चवंदो, तूं कंहिंजे लाइ कयो? माण्हुनि लाइ। हाणे फ़ाइदो बि माण्हुनि खां वठि, इनाम बि माण्हुनि खां वठि, मूंखां उमेदु न कर। पोइ मुंहिंजे लाइ करे हा तूं कमु, मुंहिंजे लाइ ख़ैरात करी आहे त हे वठि इनाम। हाणे हल, जंहिंजे लाइ इबादत कई थी, जंहिंजे लाइ ख़ैरात कई थी, उन्हनि खां वञी पंहिंजा फ़ाइदा वठि, पोइ माण्हू काॾे वेंदो? अलाह हुजे शानो। केॾी आयत काॾे हली वई। चङाई जी ॻाल्हि, ॻुझ ॻाल्हि में चङाई जी ॻाल्हि करे, उहो करे सघे थो पियो। सदको आहे, कंहिंजी मदद करणी आहे, ख़ैरात कढणी आहे, उहो करे सघे थो पियो। और मरूफ़, चङाई जी ॻाल्हि, काई बि चङाई जी ॻाल्हि आहे, हुनजे लाइ सलाह मसरत करणी आहे, आई छा कयो हिन ॻाल्हि खे, यार हिन स्कूल खे मदद करणी आहे 2-3 ॿारनि, या यार मुंहिंजो जेका सोट जा ॿार यतीम आहिनि, हिननि खे थोरी हेल्प करणी आहे। पर मूं तहिड़ी गुंजाइश कोन्हे, मां चवंदो यार 2-3 दोस्तनि खां पुछी वठां, जेकॾहिं मुमकिन हुजे त सभु गॾिजी करे हिन जी मदद कयूं, बिस्मिल्लाह अदा कयो। अहिड़े नमूने सां उहा ॻाल्हि हुजे ॻुझ में बहितरीनु। और इस्लाह बैन नास, इस्लाह हे बैन नास, माण्हुनि जे विच में सुलह कराइण जो। यार, हे ॿ जेका पाण में जहिड़े में, जेका असांजा मिट माइट, ज़ाल मुड़ुस, या ही भाउ हिन सां नथो ठहे, या ही दोस्त हिन सां अलाए कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थी वियो आहे, नंढड़ी ॻाल्हि ते नाराज़ था थी वञूं असां। यार मां अच त भला हिनखे थोरो मिड़ई ठीकु आहे, ठाहियूं पाण में हिननि खे। हा हा, बिल्कुलु, इहा ॻुझी सलाह करणु बहितरीनु आहे। वमन यफ़अल ज़ालिक, ऐं जंहिं इहो कमु कयो, इब्तिग़ा, ज़ाल इब्तिग़ा मर्दातिल्लाह, घुरंदे रज़ामंदी अल्लाह जी। रज़ा थींदा न, रज़ा, यार अल्लाह जी रज़ा, जेको गुज़ारे वियो त अल्लाह जी रज़ा। रज़ा छा? अल्लाह जी मर्ज़ी, मर्ज़ी चवंदा न असां। घुरंदे इहो कमु करे, इहे ॻुझियूं ॻाल्हियूं करे अल्लाह जे रास्ते लाइ, त पोइ छा? पोइ जेको आहे, फसौफ नुती अजरन अज़ीमा। अल्लाह अकबर, अजरन, हिते जा ते कलकलो थींदो। छो कलकलो थींदो? त जा ते हिकिड़ो 5 अखर थींदा आहिनि, जंहिं ते जज़्म अचे त उन सां कलकलो कंदा आहियूं। कीअं? हिनखे जेकॾहिं मां चवां अज रन, त ग़लति थींदो। अज रन माना हिकिड़ी साई में चवां त ग़लति थींदो। अॼु हिनखे मां पोइ रुकी पोइ चवां रन, त माना इहो कलकलो थी वियो। फसौफ, पोइ सिगो ई ॾींदासूं, नुती उनखे असां ॾींदासूं छा? अजरन, अजुर, अज़ीमन, वॾो अजुर। हाणे अज़ीमन जो लफ़्ज़ केतिरो वॾो आहे? कमाल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अलाह पाक जो फज़ल आहे। अज़ीम, अज़ीम जी माना सम्झो पाण। असां चवंदा आहियूं रुकू में वञी छा चवंदा आहियूं? सुभान रब्बियल अज़ीम। हाणे तव्हां ॾिसो, असांजो रब छा आहे? अज़ीम आहे। जॾहिं रब जी ज़ात ते सिफ़त अज़ीम अचे त रब केतिरो हाणे अज़ीम जी तव्हां डिफाइन करे सघंदव? कोई नथो करे सघे इंसान। अल्लाह जी अज़मत खे कोई डिफाइन करे सघंदो? मिसाल ई कोई कोन्हे न। असां के बि हिते ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं त मिसाल ॾींदा, अदा हिन वांगुरु हिन वांगुरु। रब जे लाइ को ॿियो कंपेरिज़न तक आहे कोन। अदा अल्लाह अज़ीम अथई, जीअं हे जेको आहे न, हीअ शख़्सियत अज़ीम आहे, या ही जेको कंहिंसां भेट करे ई नथी सघिजे।
आसमान काइनात जेके शयूं जेॾियूं बि आहिनि अलाह जे अॻियां त कुझु बि न आहिनि। तॾहिं अलाह पाक चए थो पियो त उनखे असां ॾींदासीं इन्हनि टिनि माण्हुनि खे जल्दी, सिगो ई जल्दी कीअं, माना फ़ैसिलो हेॾो कंदो हेॾो तव्हांखे अजुर मिली वेंदो छा अज़ीम, न न न न, सिगो ई माना क़यामत में जहिड़ी ॻाल्हि आहे, दुनिया में बि मिलंदो, पर सिगो ई इन करे जो क़यामत जो आई रखी आहे, क़यामत खां परे कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, क़यामत जेसि ताईं अचे अचे, जंहिंजो मौत आयो क़यामत आई, अमल अमल त ख़तमु थी वियो न। पोइ सिगो ई ॾींदासूं उनखे अजु अज़ीम, अज़ीम लफ़्ज़ खे कीअं माण्हू डिफाइन करे उहो अलाह बहितर थो ॼाणे। हाणे नोट करिणो आहे इहो त माण्हुनि जे विच में सुलह करणु केॾो अहम आहे ऐं केॾे अजुर वारो आहे, हिते त अची वई ॻाल्हि। वरी उन बाबति हिकिड़ी हदीस मुबारक आयल आहे, उन हदीस मुबारक तव्हां ॾिसंदासीं न त पोइ असां जूं अखियूं बाक़ाइदे खुली वेंदियूं। हीअ आयत घटि कोन्हे सम्झण जे लाइ, जेकॾहिं असां तदबुर कयूं त केॾो अलाह पाक अजुर थो ॾियनि टिनि माण्हुनि खे। वरी था चऊं कहिड़ा टे माण्हू, टे माण्हू जेको के सलाहूं कनि ॻुझियूं, भले चङाई जंहिंमें चवनि सदके ख़ैरात जी ॻाल्हि कनि, का बि चङाई जी ॻाल्हि कनि कंहिंखे, ज़ाल मुड़ुस में सुलह न आहे, वॾे वाके वॾे फ़ोनुनि ते वेठा न ॻाल्हाईंदा त तूं ईअं थो करे, तूं थो करे, तूं थो करे, तूं ईअं थो करे, हुन में लिक छुप में जंहिंजी के ॿिए जी दिलि आज़ारी न थिए, चङाई जी ॻाल्हि। टियों माण्हुनि जे विच में सुलह करण वारी जी ॻाल्हि। हदीस मुबारक आहे त नबी करीम फरमायो, हुनजो मफ़हूम आहे फ़क़ति औ काल कमा काल रसूल, छा मां तव्हांखे रोज़े निमाज़ ऐं सदके खां बि वधीक दर्जे वारो अमल न ॿुधायां? काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हुननि चयो साहबनि सां गॾु कालू, साहब सां अर्ज़ु कयो त या रसूल हा ज़रूरु ॿुधायो, चओ ॿुधायो असांखे। रसूल सल्लल्लाहु फरमायो काल, वरी फरमायो छा फरमायो? इस्लाह ज़ातल बैन, इस्लाह सुलह, माण्हुनि जे विच में सुलह करणु, इस्लाह ज़ातल बैन माना ॿिनि जे विच में, हक़ीक़त में थींदो ही ॿिनि जे विच में, बैन माना न बैन बि छो थींदो, ज़ातल बैन माना विच में सुलह कराइणु, ज़ातिल बैन हा माना किन माण्हुनि जे या सुलह कराइणु, माण्हुनि लिखियलु कोन्हे को, पर मतिलबु इहो ई थींदो, मफ़हूम इहो थींदो त माण्हुनि जे विच में सुलह कराइणु। इन छो त फसाद ज़ातिल बैन, जेको फसाद आहे माण्हुनि जे विच में, हियल हालिक़त, उहो तबाह कंदड़ आहे। छा आहे तबाह कंदड़ कंहिंखे? उहा त दीन खे बर्बाद कंदड़। हिन में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो लफ़्ज़ बि दीन किथे आहे, मां सम्झां थो, इन फसाद ज़ातिल बैन हियल हालिक़त, दीन हिते लफ़्ज़ मां वरी चेक कंदुसि, मथां हिते खुटल हुजे, छो जो हिते माण्हुनि जे विच में फसाद दीन खे बर्बाद कंदड़ आहे, त हिते बर्बाद कंदड़ त लफ़्ज़ आयो आहे हालिक, पर दीन जो लफ़्ज़ कोन्हे, छो जो जेकॾहिं या त दीन लफ़्ज़ न हुजे हा त दीन हिते ब्रैकेट में लिखियलु हुजे हा, पर हिते मां हिनखे चेक कंदुसि इंशाअल्लाह, वरी बि ॾिसंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा तमामु ज़बरदस्त, हिकिड़ी सुलह करण लाइ हिकिड़ी हदीस मुबारक आहे, असां सभिनी खे ज़हन में रखणु खपे। कहिड़ी? फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लैसल काज़िब, लैस माना न आहे, मफ़हूम आहे हिन ॻाल्हि जो, लैस माना न आहे, अल काज़िब, काज़िब माना कूड़ो, सभिनी खे ख़बर आहे काज़िब, अल्लज़ी युस्लिहु बैनन नास, जेको सुलह कराए माण्हुनि जे विच में, उहो कूड़ो न आहे। कीअं कूड़ो न आहे? फयनमी ख़ैरन, पोइ चाहे ठाहे ॻाल्हियूं, यनमी माना ठाहिणु, ख़ैरन चङी ॻाल्हि ठाहे, औ यकूल ख़ैरन या चङी ॻाल्हियूं चवे, ॿिनि जे माण्हुनि जे विच में हिक ॿिए खे लफ़्ज़ बि ॻाल्हाया अथऊं, ठहियल बि न आहिनि, पर हाणे तव्हां वञी चयो यार ॻाल्हि ॿुध, मूंखे हुन ॾींहुं त मां त वेठो मां सम्झ लाइ चए पियो यार मुंहिंजो तमामु बहितरीनु दोस्त आहे, चए हुन इहो चयो त यार मूंसां हाणे मुंहिंजो दोस्त न आहे, मां हिनखे पंहिंजो दुश्मन थो सम्झां, तव्हां वञी कूड़ ॻाल्हायो हुनखे, अदा उहो त चए पियो त हीउ त मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे, यार मूंसां टियों ॾींहुं बहस कया अथई त तूं न आहे मुंहिंजो अथई, तव्हां कूड़ ॻाल्हाए छॾियो, उहो कूड़ो न आहे। जेकॾहिं उहो ॻाल्हि सुलह में थी अचे, अलाह नबी करीम सां फरमाए छॾियो त उहो कूड़ो न आहे जेको सुलह करे, अलाह।
त सुलह लाइ अॻिते वधणु खपे। कॾहिं बि कंहिं विच में ॿिनि जे विच में का ॻाल्हि ॾिसिजे न अणबणता हिकदमि टपी पइजे त हिन सुलह करायो। अलाह सुभान अलाह। 115 नंबर आयत आहे असांजे जे आख़िरी आयत हीअ हिदायत मिलण बैदि अलाह जे नबी खे सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखालत करण वारे खे अलाह साड़ींदो बाहि में। ईअं थियो हुते हिदायत मिलण खां पोइ कुझु हया जी न माण्हू हीअ बि मुखालफ़त ई न जेको तमा जी ॻाल्हि हुई, पर इहो त पंहिंजी ज़ात लाइ, पर हूअं हुन त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में गुस्ताखाना शेर बि चया। इहा मुखालफ़त आहे। ऐं अहिड़ी का बि मुखालफ़त दीन जी को कंदो, मज़े जी ॻाल्हि इहा ई त के काफ़िर हुया मुशरिक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान न आंदो हुयऊं, पर हुननि जे क़ल्ब में न हिकिड़ी नेकी जीअं हूंदी आहे, जीअं माण्हू जे ॿियनि ते ज़ुल्म कंदा हुआ न, जेको ईमान खणी वठी अचे या न, त हुनखे चवंदा त छो था इहो कयो, हुननि जी मुखालफ़त कंदा हुआ। हिकिड़ी दिलि में हूंदी आहे न भई ईमान त मां नथो आणियां, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात अक़दस हिकिड़ी बहितरीन ज़ात आहे असां में, उन में का नौज़बिल्लाह में न असां का ॾिसूं कोन था, सादिक ऐं अमीन आहिनि, ऐं तव्हां कयो कहिड़ो नुक़सानु था ॾियनि जो तव्हां हुननि जी मुखालफ़त था कयो, ईअं चवंदा। न आणियो ईमान न आणियो, पर साज़िशूं न कयो उन्हनि ते जेके ईमान आणे त उन्हनि सां छो था विढ़ो, अहिड़े नमूने सां। पर हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे क्लियर कट आहे, हिनखे सम्झणु खपे तमामु। वमई युशाकिर रसूल, ऐं जेको मुखालफ़त कंदो पैगम्बर जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, मिन बाद, जेके मुशरिक कनि था उहा ॻाल्हि न आहे, मिन बाद आफ्टर मा तबयन, बय्यना अथव हिन जो चैनल आहे उस्ताद नोमान अली खान जी, बय्यना माना ज़ाहिर थियणु, बयन थियो ज़ाहिर थियो। बाद मा तबयन यानी छा तबयन, हक़ ज़ाहिर थियो। कहिड़ो, लहुल हुदा, हिदायत हिदायत जेका ज़ाहिर थी, पधरी थी, साफ़ थी साम्हूं आई, मिन बाद जी ॻाल्हि थी कजे। हाणे ज़ाहिर थी आहे, जेके हिदायत साम्हूं ज़ाहिर थी न आहे उहा ॻाल्हि नथा चऊं, पर जेके हक़ीक़त ज़ाहिर थी पई, हासे हिनखे मां पूरो कया त पोइ सुवाल जवाब ते चऊं था पिया, उन लाइ त पोइ यतबे गैर सबीलिल मोमिनीन, ऐं हू पैरवी कंदो या वाट वठंदो सवाइ मोमिननि जे वाट जे। हिदायत ज़ाहिर थी पई, पोइ मोमिननि जी वाट खे छॾे करे का ॿी वाट इस्तेमालु कंदो त असां फेरींदासूं। ॾाढो लफ़्ज़ जेके हीअ आहिनि न, इहे ॾाढा डिॼारींदड़ लफ़्ज़ आहिनि। नुवली ही, पोइ असां हुनखे फेराईंदासूं, मा तवल्ला, जाॾे हू फिरियो। भई गाॾी हले थी पई, हू ॾिसूं था पिया त झटि खां पोइ कंहिंखे झूठो त अचे निंड जो, गाॾी वञेसि थी पई खॾ में, त जेको भरिसां वेठो आहे न, पर लेट से हिकिड़ो माण्हू वीडियो ते वेठो आहे, उहो ॾिसे थो पियो, हुन सां ॻाल्हाए थो वेठो, त उहो ॾिसे थो त गाॾी हिनजी खॾ में किरे थी पई, त उहो चवंदुसि न त हलो हलो हलो, गाॾी गाॾी, होशियारु होशियारु थी, निंड थी अचे, गाॾी खॾ में किरंदी, अड़े ॿिए सां टकर थो अथई। पर हिकिड़ो वेठो हुजे, उहो हुनखे चए त ठीकु आहे, ऐं जेकॾहिं हुनखे सम्झाए थो त अच्छा निंड में जाॻियो, चई ठीकु आहे मां गाॾी सही रस्ते ते आणियां थो पियो, त पोइ त वाह वाह। पर हिकिड़ो माण्हू जेको चवेसि ॿुधाएसि त बाबा तूं गाॾी खॾ में पई थी किरई, उहो चए त अच्छा मूंखे ख़बर आहे गाॾी खॾ में किरे थी पई, पोइ छा थींदो, माना ज़िदी माण्हू आहे न, त पोइ ॿियो चवंदो पोइ कोई वञी खॾ में किरई, वञूं खॾ में ज़िद थो करे, 3 दफ़ा 4 दफ़ा तोखे चयो आहे त सम्झे कोन थो पियो, हर वही ॻाल्हि थो करे पियो, वञी कर, तुंहिंजी मर्ज़ी, ऐं थींदो न आहे माण्हू। अलाह पाक अहिड़ी ॻाल्हि कई आहे, हीउ मिसाल हुयो, पर अलाह पाक ईअं ई चए थो पियो त जेको मुखालफ़त कंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जी पधरे ॻाल्हि थियण खां पोइ, हक़ अचण खां पोइ, ऐं मोमिननि जी वाट छॾे, जेको मोमिननि जो तरीक़ो आहे आमना सदकना, उहो छॾे जेकॾहिं ॿियो तरीक़ो वठंदो त पोइ असां हुनखे इन तरीक़े ते हलाए छॾींदासीं, हल भले इन तरीक़े ते हल, खुली चए न डिघी रसी कंहिंखे मिली वञे, ईअं ज़ालिम आहे त डिघी रसी मिलंदी आहे अलाह जी, त भले ज़ुल्म कंदो रहो। अलाह के मज़लूम जे मुखालिफ़ कोन्हे को त हिन ते ज़ुल्म थो थिए त भले थींदो रहे हुन ते, न हुनखे डिघे रसिया त जंहिं ते तूं ज़ुल्म करणु चाहे थो कंदो रहो।
ऐं आख़िरत में पोइ तुंहिंजो सॼो हिसाबु थींदो। अलाह साईं कंहिंखे डिगी रसी अलाह साईं बचाए। ऐं अलाह साईं असांखे ज़ुल्म करण खां ऐं ज़ुल्म करण वारे सां गॾु हुजण खां अलाह साईं असांखे बचाए। सदाईं हक़ जी ॻाल्हि करे, मज़लूम जे पासो वठे, चाहे पंहिंजो साथी हुजे। ऐं मां इहा सदाईं हिकिड़ी ॻाल्हि कई, हिकिड़ी ॻाल्हि आई त ॾेती लेती में मां शुकुरु कंदो आहियां अलाह पाक जो त मूंसां हिकिड़ो ज़ाती मामिलो थियो। मुंहिंजे हिकु ॿिनि दोस्तनि खे ख़बर आहे त मां हुन में 605 में हुयुसि, त मां कंदुसि त जेकॾहिं इहा ॻाल्हि थी सघे त मुंहिंजा घर वारा मूंसां शामिलु न हुजनि, हालांकि इहो मूंखे करिणो आहे, पर पर मुंहिंजा घर वारा मूं ते हक़ीक़त में अलाह जो वॾो अहसान आहे जो उन्हनि चयो त न, हक़ु जेको आहे उहो कर। कमाल न आहे इहो? मां अलाह जी नेमत न विसारे सघंदो आहियां। इहा बजाए हिन जे पैसनि जी ॻाल्हि आहे न, वॾा पैसा हुजनि फॉर एग्ज़ाम्पल, त हाणे कहिड़ो यार ख़ैरु आहे, केरु तोखां पुछे थो पियो, केरु ॾिसे थो पियो, त ख़ैरु हाणे कहिड़ो आहे, हलंदी रहंदी आहे दुनिया में। हाणे भला इहा 10-20 लख जे करे हेॾे होॾे न, घर वारा इन ते बि था त जेको हक़ आहे कंहिंखे मिलणु खपे। इहो शुक्र कजे अलाह जो। त अलाह पाक जेको गुमराही में आयो त गुमराही में छॾे न के। ऐं सूर बकर में सिधी सही इहा ॻाल्हि कयल आहे त अलाह पाक जेको आहे मुनाफ़िक़ खे हुनजी पंहिंजी हालत छॾे थो पियो, फी ज़ुल्मातिन। हिकिड़ी आयत आई आहे, उनखे गुमराही छॾे थो ॾे। त पोइ अलाह पाक हिते जेको चए थो पियो, जेको फिरंदो उन रस्ते ते उन ते उनखे छॾे ॾींदासूं, पोइ छा थींदो? व नुस्लीही, ऐं साड़ींदासूं हुनखे, ही माना उनखे, जहन्नम माना दोज़ख। जेको फिरियो नबी, जेको मुखालिफ़त कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं मोमिन जे रस्ते ते न हलियो, उनखे छॾींदासीं उन जे रस्ते ते, ऐं पोइ उनखे साड़ींदासीं दोज़ख में। हिनखे घेरींदासूं या साड़ींदासूं थींदो न, इहे साड़ींदासूं दोज़ख में। साअत मसीरा, ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। ही लफ़्ज़ अहात जो लफ़्ज़ कोन्हे हिन में, इन करे ही ड्राइणो पवंदो। ही आयत में इहो ॿ शयूं थियूं, हिनखे चेक करिणो पवंदो। ठीकु आहे, ही मनसूबा मसीरा, ही सभु मनसूबा आहिनि। अल किताब, अच्छा ही जेको आहे, सॉरी, ही ॾिसो असां लफ़्ज़ हिते आया अथव, लफ़्ज़ ई अल सां, अल किताब, अल हिकमा, अल नास, अल रसूल, अल हुदा, अल मोमिनीन, हिते आया आहिनि सभु अल सां काफ़ी। जीअं हे ॾिसो अल रसूल आयो आहे, अल हुदा, अल मोमिनीन। ॻाल्हि ॿुधाइण जी इहा आहे त जंहिं ते अल ईंदो उहो छा हूंदो? उहो इस्म हूंदो ऑलवेज़। अल जंहिं ते ॾिसो अखियूं मुटे चओ इस्म आहे। तनवीन आई, अॻे सां ॾिठोसीं त तनवीन जंहिं ते आई, चाहे दम हुजे, चाहे फतह हुजे, चाहे कसरा हुजे, तनवीन आई माना उहो छा हूंदो? लफ़्ज़ इस्म। अल ईंदो इस्म। हिन अल जो हिकिड़ो नालो आहे, हिनखे चवंदा लाम तारीफ़। असां द जीअं चवंदा न, द बुक, ही किताबु न आहे, अ बुक। तनवीन थींदी आहे अल थींदी आहे द। ही अ बुक, ही द बुक। ही अ हिकमा, दी हिकमा। मैना अन्नास, ही अन्नास ख़ासि माण्हू, ठीकु। दी ह्यूमन बीइंग, दी ह्यूमन काइंड। रसूलुन, ए पैगम, ए मैसेंजर। अल रसूल, दी मैसेंजर। हिदायतुन, ए गाइडेंस। अल हुदा, द गाइडेंस। मोमिन, ए मोमिन। अल मोमिन, अल मोमिन, जेको अल ममीन आहे हिन ते जमा आहे, पर मोमिनुन, अल मोमिनुन थींदो जेको आहे उहो हुनजो द मोमिन। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, असां हिते पिया सेशन पूरो ख़तमु था कयूं पिया, वरी ईंदड़ इसमें ॾिसंदासीं इंशा अल्लाह ताला। मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां हीअ दमार जी टेबल तव्हां सभु सम्झी वञो न, पोइ ख़बर पवंदी त भई मरफ़ू छा आहे, अटैच्ड प्रोनाउन छा आहे, या डिटैच्ड प्रोनाउन छा आहे। अटैच्ड मुतसिल, डिटैच मुंतसिल। इंशा अल्लाह ताला असम असां पढ़ी वियासीं। हिकिड़ी आख़िरी स्लाइड आहे हीअ। तेसिताईं असां ॾिठो आहे त जंहिं लफ़्ज़ ते तनवीन हूंदी, चाहे दम वारी, चाहे फतह वारी, चाहे कसरा वारी, उहे सभु लफ़्ज़ हूंदा इस्म। उन खां अलावा जंहिं लफ़्ज़ जे शुरू में अल ईंदो, उहो बि लाज़मी थींदो इस्म। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हिते असां पंहिंजो सेशन कयूं था पूरो। अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सिखणु सम्झण ऐं उनखे उन ते अमल करण जी असां सभिनी खे तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं असां जे सिखण सेखारण में का ग़लती थी आहे,
अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए आमीन या रब्बल आलमीन असां हिते पंहिंजो आमीन आमीन फेसबुक जो वीडियो बंदि कयूं त पोइ वरी असां जज़ाकल्लाह मुस्तनिस खैर, थियूं था जज़ाकल्लाह खैर। आमीन रब्बल आलमीन सही ऐं ही वीडियो बि बंदि कयूं